अक्षय कुमार और ऐसा ही आए
आके देखो थर में जामोरों की है मस्ती, आके देखो थर में जामोरों की है मस्ती। देखो कैसे बूंद बरसती, देखो कैसे बूंद बरसती। झिमर 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 झिमर, आके देखो थर में जामोरों की है मस्ती, आके देखो थर में घर पे
सायल सावन रुत सुहानी, सायल सावन रुत सुहानी, सायल सावन रुत सुहानी, सायल सावन रुत सुहानी, ये दिल में रोज करती, ये दिल में रोज करती, झिम झिम रिम झिम रिम झिम रिम झिम, आके देखो घर में जानवरों की है मर्जी, आके देखो घर में जानवरों की है मर्जी, देख कैसे बूंद बरसती, देख कैसे बूंद बरसती, झिम रिम झिम रिम झिम रिम झिम, आके देखो घर में जानवरों की है। नज़्म मोहब्बत हेठली आहे। छॾण लाइ छोकिरियूं छॾजनि मगर पोइ छा त ॿियो खणिजे, छॾण लाइ छोकिरियूं खणजनि मगर पोइ छा त ॿियो खणिजे, करण लाइ कम कई आहिनि मोहब्बत हेठली आहे। उधारी ज़िंदगी आहे नक़द आ प्यार हिन जो ई, उधारी ज़िंदगी आहे नक़द आ प्यार हिन जो ई, ज़माने में ज़ंजीरुनि खे वणे थो हार हिन जो ई। ॿ टे ॿूटा खणी पोखियां, ॿ टे ॿूटा खणी पोखियां, गुलनि जा गंज थी पवंदा, ॿ टे ॿूटा खणी पोखियां, गुलनि जा गंज थी पवंदा, करियां कुझु ठंड सां ॻाल्हियूं, पतीला हंज थी पवंदा, वणनि खे कोट ॾेई का मिलाया आबशारनि सां, वणनि खे कोट ॾेई का मिलाया आबशारनि सां, निमनि जे ॻोठ में मैसर करियां मां रांदि ॿारनि सां, पुराणा थांव टामे जा करे कंहिंखां करायां मां, पुराणा थांव टामे जा करे कंहिंखां करायां मां, कुंडीअ जो कमु थियो पूरो मच्छी सारी तरायां मां, चढ़ी मां रांदि गाॾीअ ते अचां कुझु ओॾड़ो हुनखे, हवाउनि जे हिंदोरे में ॾियां मां लोॾड़ो हुनखे, समूरो ही तसवर आ समूरा ख्वाब ही आहिनि, समूरो ही तसवर आ समूरा ख्वाब ही आहिनि, हयाती जे किताबनि जा अधूरा बाब ही आहिनि, रुगवा रश रोडनि ते घिटियुनि में बेदिली आहे, रुगवा रश रोडनि ते घिटियुनि में बेदिली आहे, करियां थो प्यार मां तन्हा मोहब्बत हेठली आहे। खटा नीर बंजी पटल ते उठासीं, ईअं बस मिलियासीं जो विछड़ी वियासीं, तमन्ना जी आङूं न पकड़े सघियासीं, सॻियुनि खे अखियुनि सां न जकड़े सघियासीं, रुगो गुंबज़ुनि तां निहारे सघियासीं, रुगो ॾाकिड़ियुनि ते चढ़ियासीं लथासीं, ईअं बस मिलियासीं जो विछड़ी वियासीं, हवा घर असांजो गुहारे खणी वई, रुगो बस वहशत सहारो थी बीठी, नदीअ खे दिले में विझी को खणी वियो, अकेला ई पंहिंजो किनारो थी बीठी, सफ़ा सुॼ में पेछो मिलियासीं, ईअं बस मिलियासीं जो विछड़ी वियासीं, किताबनि जूं ॻाल्हियूं किताबनि में आहिनि मगर मौसमूं त गुलाबनि में आहिनि, सवालनि नथा ई खणनि साॻियूं, जवानी त जुमलनि जवाबनि में आहिनि, सवाल जवाब न सम्झी सघियासीं, ईअं बस मिलियासीं जो विछड़ी वियासीं। Over to Manoj. We met as if we stand. After our parting, we bloomed in the trees and witnessed the myriad river bank. Like clouds, we showered on the plain. We met as if we stand. We couldn't fold the fingers of our longing, and fasten the hair tie with eye. We could only see the thrones, and only could clamber the stairs. We met as if we stand. The wind swept away our home,
Only loneliness was our support. Someone took the rivers away in a pitcher. Only solitude was our shore. We only flowed in the desert. We met as if we swam. Let the bookish makers be in books, but beautiful weather lies in the roses. Incessant furies didn't let us breath, but youth lies in the answers. We couldn't understand those questions and answers. We met as if we swam. इश्क़ आख़िर ग़ुलामीअ खे छॾे विझंदो असांखे चूंडा करणी त पंहिंजो प्यार कीअं हूंदो असांजे मोहबतुनि जो हिकु मुहावरो कीअं हुजणु घुरिजे असांखे हिन हवा ते पेर ॾेई कीअं हलणु घुरिजे असांजो सूर छा आहे उन खे कीअं खणणु घुरिजे असीं पंहिंजे विछोड़नि जी बि कयूं वापसी वेही असीं पंहिंजे मिलण जी मालकी बि ख़ुदि कयूं बीही इहा मर्ज़ी असांजी आहे असीं कीअं था मिलणु चाहियूं रुसण ते कीअं था रोऊं ऐं ख़ुशी कीअं खिलणु चाहियूं असीं पंहिंजे मोहबत जी सदा निर्मल निशानियुनि खे भली महांगो करे भायूं भली सस्तो करे सम्झूं असीं पंहिंजे हयातुनि जा करियूं त फ़ैसिला कहिड़ा अखियूं कीअं था ढके चाहियूं असीं पंहिंजे उदासियुनि जूं ॻॾियूं कीअं था घुमणु चाहियूं हाणे मां मनोज खे चवंदसि इन ई नज़र खे अंग्रेज़ी में ॿुधायां Our love. At last, discarding the slavery, we have to choose how would be our love. What should be the contrast of our love? How should we tread on the wind? How should we express our pain? How should we own our parting and meetings with the beloved? We should decide how we would meet our darling, how we wanted to laugh and how to weep. The soft augury of our love, we may consider it worthless, or we may consider it precious. How we wish to decide about our lives, how we would like to drag the eyes of our stars, how we wish to roam the streets of our souls. पंहिंजी आत्म कथा लॻे थी नरम गाह ते हलंदे पेरनि खे छा थो महसूस थिए वो फासलो रेशमी कपिड़नि जियां मेड़े सघिजे थो ऐं धरतीअ खे पोड़ी माउ जे हथनि जियां छुई सघिजे थो This notable lands of ours, as old as the concept of Karachi, as smooth as the belly of a woman, and somewhere as hard as the shell of a peanut. So in the moonlight, in the desert, and in the dusk on the seashores, every person regards this land his own memoirs. How does it feel to tread on the soft grass? Can the distance be enwrapped like a silk cloth, and the land be touched like the hands of old mother? Sorry, say Muhammad में जो आता ये ऐसे अज मशाक होती थे माँ कमन लड़े थी अज मशाक होती थे माँ कमन लड़े थी पई तू किथे आनी राणा काक बसरे के दिशा न दस तुंजो जिया जाओ जोगीड़ा जिंदगी पुदक माए साई करे थी पई चावरन जी मुंदाए लाड़ दे जड़िए चावरन जी मुंदाए लाड़ दे जड़िए जाए जित मजाज जी मुमल छोकरा चढ़े थी पई जिले मजाज जी रात रूप चावरन जी मुंदाए लाड़ दे जड़िए जाए जित मजाज जी मुमल छोकरा चढ़े थी पई रात रूपा मारी ते जट के गोजो मारी ते जट के गोलियो ते हुन नयारन में रस छोकरे थी पई रात रूपा मारी ते जट के गोलियो ते हुन नयारन मां रस छोकरे थी पई गोठा महर जा आए के कहर जा गोठा के महरन जा गोठा महरन जा कहरन जा जहां तो सदों गाए गाल का अड़े थी पई काल में कराची में गीत हा मुसद्दक जा वाह वाह काल में कराची में गीत हा मुसद्दक जा शायरी ओया तुझी सुन के
तुंहिंजी समुंड खे चढ़े थी पई नीअ जी निहाई जा आग तुंहिंजे रागनि में जाग तुंहिंजी रातनि जी लहर सां लड़े थी पई ॼण ग़ज़ल तो हाफ़िज़ जो या को तुर्क शिराज़ी ॼण ग़ज़ल तो हाफ़िज़ जो या को तुर्क शिराज़ी सोन म्याणी में शाम खे घड़े थी पई ॼण ग़ज़ल तो हाफ़िज़ जो या को तुर्क शिराज़ी सुबह सोन म्याणी में शाम खे घड़े थी पई ए हसन आवारा दूर छो हलियो हसन आवारा दूर छो हलियो वियो आहे ऐं पीरी जे पाछे खे सिंध छो तड़े थी पई ॻोठ जे वेझो पहुची चुको हुउसि सिज पहाड़नि पुठियां ग़ाइब थी वियो मां थकल टुटल मथे ते किताबनि जी बुझकी कांच जा वर मथे खयल जुती ऐं गोॾनि ताईं ॼंघूं दुधड़ सां भरियल घर जल्दी पहुचण लाइ तकड़ा तकड़ा कदम भरींदो थी आयुसि ओचितो यादि अची वियुमि त पोड़ी आरब माउ जी शइ अॼु बि विसरी वई आहे ॾाढो अरमान थियो अरमान इन करे थियो जो उन वटां चोखी ख़र्ची बि मिलणी हुई पोड़ी आरब माउ खे 2-2.5 हफ़्तनि खां टीड़ जो तप थी आहे ॻोठ जे हकीम खां 2-4 दफ़ा फकियूं वरितियूं हुया पर फ़र्क़ु कोन पियो हुअसि काल्ह जंहिं वक़्तु मां स्कूल ॾांहुं वञण लाइ संभरी रहियो हुअसि कंडीअ जो छोॾो आणिजांइ हूअं त तप छॾींदुमि ई कोन पोड़ी तप जे करे ॻरी कंडा थी वई हुई रंग पीलो पइजी वियो हुअसि ऐं अखियूं डरा ॾेई रही हुअसि ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे बि सहके पई मूं हुन सां अंजाम कयो त ज़रूरु आणींदुसि पर स्कूल खां मोटण वक़्तु इहा ॻाल्हि ई विसरी तंहिं करे अॼु सुबुह जो वरी अची ॾाढियूं आज़ियूं नियाज़ियूं कयईं ऐं लालच बि ॾिनई त जे छोॾो आणींदे तमामु घणी ख़र्ची ॾींदीसांइ हिकु आनो त अॻुवाट ॾेई छॾे एतिरीअ ताक़ीद जो सबबु इहो बि हो जो ॿिए ॾींहुं पोड़ीअ जे तप जो वारो हो ऐं हुन चाहियो थिए त छोॾो अॼु ई बाहि में ॿधे जीअं सुभाणे उन बुख़ार जी बला खां बची वञे असांजे ॻोठ जा रहाकू पीर सबाजे जी कंडीअ जो छोॾो अक्सर करे इस्तेमालु कंदा रहंदा हुआ हर बीमारीअ जो उनखे हिकु टिक इलाजु सम्झियो वेंदो हो के त दवा असुलु कंदा ई कोन हुआ ऐं बीमार थियण शर्त इहो छोॾो ॿधंदा हुआ इन छोॾे जी शफ़ा मुल्क मुल्क मशहूरु हुई चवंदा हुआ त केतिरा ई लाइलाज मरीज़ बि छोॾे जी करामत सां सिहतमंद थी विया माण्हुनि जो इन में ॾाढो वेसाह हो किसो त मशहूरु ईअं आहे त हिकु लंघा पीर सबा जे इन कंडीअ जे वण हेठां अची मंज़िल कई हुई ऐं उते ई हिकु अंधीअ खे करामत सां सॼो कयो उन खां पोइ ई इन वण खे इहो शरफ़ हासिलु थियो हो जंहिं वक़्त जी मां ॻाल्हि करे रहियो आहियां उन वक़्तु कंडीअ जे वण जे चौधारी लोढ़ो ॾिनल हो के अक़ीदतमंद अची वण हेठां ॿुहारी ॾेई पट साफ़ करे वेंदा हुआ ऐं वण जे टारियुनि ऐं ॾारुनि में केतिरियूं ई ॻाढ़े रंग जूं हिगड़ियूं ॿधल हुयूं पीर सबाजे वारी कंडीअ पेचरे ते हुई जीअं त मां रोज़ानो उन रस्ते तां ईंदो वेंदो हुअसि उन करे ओड़े पाड़े जा ज़रूरतमंद मूंखे छोॾो आणण लाइ चवंदा हुआ जॾहिं मां संदन इहो कमु करे ईंदो हुअसि तॾहिं हू मूंखे टको आनो ख़र्ची ॾींदा हुआ ॿिए ॾींहुं बि माई आरम माउ लाइ छोॾो आणणु विसरी वियो हुअमि हाणे हुनखे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि उहो मुंहिंजे लाइ अखियूं विझो वेठी हूंदी केतिरो न नामीन थींदी ऐं मां पाण बि नाम खां महरूम रहिजी वेंदुसि हींअर को पंधु करे पोइ ते वञण बि मूं लाइ मुश्किल मां हिकु हंधि बीह रहियो हुअसि ऐं दिमाग़ में इहे ई ॻाल्हियूं पिया आयूं वयूं उते ई मुंहिंजे ज़हन में हिकु नओं ख़्यालु उभरियो उन ख़्यालु अचण करे मूं इत्मिनान जो साहु खयो ऐं ख़ुदि ब ख़ुदि मुरकणु लॻुसि पर वरी ख़्यालु आयो त ईअं करणु ठीकु न आहे इहो गुनाह आहे इहा आंध मान 2-4 घड़ियूं मुंहिंजे अंदर में चालू रही चौतरफ़ नज़र डोड़ायमि मूंखे को बि ॾिसण वारो कोन हो मुंहिंजी दिलि धड़की रही हुई
चोॾो पटींदे मुंहिंजा हथ लकण लॻा। पोड़ी आरब मां असांजे घर में ई वेठी मुंहिंजी वाट निहारे रही हुई। मूंखे ॾिसंदे ई रड़कियईं, पुट मुंहिंजो कमु करे आए न। मूं बि कुझु पुछण खां सवाइ छोॾो हुन जी तरफ़ वधायो। हुन वठी हुनखे चुमियो, पावली कढी मुंहिंजी त्रीअ ते रखियईं ऐं दुआऊं कंदी पंहिंजे घर ॾांहुं रवानी थी। पर मूंखे हुन जूं दुआऊं पिट जा तीर बणिजी पई चुभियूं। मां त सॼो हिरास ऐं डप में भरिजी वियो हुउसि। ख़्याली ख़ौफ़ मूंखे घेरो कंदा थी विया। पीर सबाजे जी इन कंडीअ जे बारे में केतिरियूं रिवायतूं मशहूरु चवंदा हुआ त जिन बि माण्हू हुन वण जी बेहुरमती कई हुई या खाइण लाइ सिंगरियूं पटण या बकरियुनि लाइ टारियूं कपण जी कोशिशि कई से या त मुसीबतुनि में मुब्तला थिया। इन खां सवाइ संदसि ॿियूं बि केतिरियूं करामतूं नंढे वॾे जे वातूं। मां रवाजी कंडीअ जे वण जे छोॾे खे पीर सबाजे वारी कंडीअ जो छोॾो कोठे पछताए रहियो हुउसि। इन डप खां कंबी रहियो हुउसि त मूं ते ज़रूरु का मुसीबत नाज़िल थी। हुन राति मूंखे मुश्किल सां थोरी निंड आई। निंड में बि रॼारींदड़ ख्वाब ॾिसंदो रहियुसि। सुबुह जो स्कूल वेंदे जॾहिं कंडीअ जे वेझो पहुतुसि तॾहिं इहो पेचरो मटाए वकड़ करे ॿिए पासे खां वयसि त मतां उन जे वेझो लंघण वक़्तु आफ़त न अची करे 4 ॾींहं न ॻणतीअ में गुज़री विया। मूंखे पक हुई त मुसीबत ज़रूरु ईंदी। केतिरा ई अंदेशा पई अंदर में पैदा थिया। हिकिड़ो अंदेशो त इहो बि हो त मां इम्तिहान में नापास थींदुसि। क्लास जा सबक़ त हूअं ई पूरी तरह यादि कोन बीहंदा हुआ। हिकु ॾींहुं हलंदे हलंदे थाॿो अची वियो। हिकदमि ख़्यालु पैदा थियो त अची वई पीर सबाजे जी मोकिलियल आफ़त ऐं झोली करे रस्ते में पयल पथर अटकण करे थाॿिड़िजी पियो। इन विच में आरब मां बि नज़र न आई। ख़्यालु थियुमि त शायदि मुंहिंजी पैमानीअ जे करे वधीक बीमार थी पई आहे ऐं सज़ा पई भोॻे। आख़िर 5 ॾींहं पचायुमि त अॼु पीर सबाजे वारी कंडीअ मां छोॾो पटे ईंदुसि ऐं इहो अची आरब माउ खे ॾींदुसि ऐं हक़ीक़त ॿुधाए माफ़ी वठंदुसि। हुन ॾींहुं सुबुह जो वञण खां अॻु जॾहिं मां मखण ऐं मानी खाराईंदे चई रही हुई त 2-3 ॾींहंनि खां तोखे छा थी वियो आहे जो पूरी मानी बि कान थो खाए, त उन वक़्तु माई आरब माउ बि असांजे अची घर निकिती। बिल्कुलु ताज़ी तवानी ऐं तंदुरुस्त। मूंखे ॾिसंदे ई चयईं, पुट शाबस हुजे तोखे। मूं उन वक़्तु ई छोॾो इगड़ीअ में विझी बाह में ॿधी छॾियो। तप वरी नालो बि न वरितो। सदके वञा पीर साईं सबाजे जे नां तां। मां वाइड़ो थी हुन ॾांहुं निहारणु लॻुसि।